सिंध जी तारीख़ हिकु अलॻि ई दुनिया आहे जंहिंखे पढ़ण खां पोइ महसूसु थिए थो त जीअं इहा तारीख़ हज़ारें साल पुराणी आहे ईअं हिन ते तहक़ीक़ लाइ बि सदियुनि जी ज़रूरत आहे। जॾहिं असां सिंध जी तारीख़ जी गहराई में वञूं था त हर मोड़ ते हिकु नओं बाब खुले थो। अहिड़ो मुंझारो दुनिया जी कंहिं बि तारीख़ में नथो मिले। किथे किरदारनि जा नाला बदिलजी वञनि था त किथे ख़ुदि किरदार ई बदिलजी वञनि था। ऐं सभ खां अफ़सोसनाक इहो आहे त तारीख़ असांजे क़दीम शहरनि खे बि मुख़्तलिफ़ नालनि सां पेश करे थी। आउं आहियां अज़ीज़ ज़ोर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ोर ऑफिशियल फेसबुक पेज। अरोड़ सिंध जे क़दीम तरीन अहम शहरनि मां हिकु हो। इहो ई शहर हज़ारे वरियनि ताईं सिंध जे सियासी वापारी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ तौरु सुञातो वियो। अरोड़ रुॻो हिकु शहर न पर सिंधी तहज़ीब जी अज़मत जी अलामत हो। तारीख़ी हवालनि मूजिबि अरोड़ सिंध जी क़दीम राजधानी रहियो आहे। राय घराणे पोइ ब्रह्मन घराणे जे हुक्मराननि हिन शहर खे पंहिंजो मर्कज़ बणायो। ख़ासि तौर ते राय साहसी ऐं राजा ॾाहिर जे दौर में अरोड़ सियासी ताक़त जो वॾो निशान हो। पंहिंजी तारीख़ न लिखण जो नुक़सानु इहो आहे त असां पंहिंजे ई शहर जो असुलु नालो साबित नथा करे सघूं, छो त जेका तारीख़ लिखी वई उहा गैर सिंधी मूर्खनि लिखी जंहिं हिकिड़े ई शहर खे मुख़्तलिफ़ नालनि सां बयानु कयो। अरोड़ शहर जो असुलु नालो अरोड़ आहे जेको अरबी लहजे ऐं तलफ़ुज़ में बदिलजी अल्लोड़ थी वियो। मुमकिन आहे त हिन शहर खे उहो नालो उन करे बि ॾिनो वियो हुजे त हिते हुकुमरानी कंदड़ हिंदू राजा अरोड़ वंसी ख़ानदान सां तालुक़ रखंदा हुआ। क़दीम दौर जा अरब जुग़राफ़ियादान जेके वक़्त ब वक़्त हिते घुमण या हुकुमराननि सां गॾु ईंदा रहिया तिन पंहिंजे पंहिंजे लहजनि ऐं अंदाज़नि मुताबिक़ हिन शहर जो नालो पंहिंजनि किताबनि में दर्ज कयो। मिसाल तौरु मसूदी हिन शहर जो नालो अल रोड़ लिखियो आहे। सेवती पंहिंजे किताब मरासदुल इत्तला में बि साॻियो नालो वरजायो आहे। अहिड़ी तरह इब्ने होकल बि सिंध जे पंहिंजे तयारु कयल नक्शे में हिन शहर खे अल रोड़ लिखियो आहे। उनखां अलावा इब्ने खुर्दाज़िबा ऐं शरीफ़ इदरीसी पिणु हिन शहर लाइ साॻियो नालो इस्तेमालु कयो आहे। यूनानी पंहिंजे दस्तावेज़नि में हिन शहर खे मोसिकानूस जे नाले सां यादि कयो आहे। चीनी सियाह हुआइन तसांग पंहिंजे सफ़रनामे में अरोड़ खे पिशान पपोलो सॾियो आहे। सिंध जे अहम तारीख़ी दस्तावेज़ चचनामे जे सुफ़े 96 ते मुसनफ़ अलोर जो नालो बगरोर लिखियो आहे। हालांकि उन दौर में बगरोर असल में बखर लाइ इस्तेमालु थींदो हो। बरतानवी जनरल एलेक्जेंडर किंगम पंहिंजे यादगिरियुनि में हिन शहर खे रोरपुरा जे नाले सां लिखियो आहे। सभ खां वधीक हैरत अंगेज़ ॻाल्हि आईने अकबर जहिड़ी मोतबर किताब में मिले थी जिते लिखियलु आहे त अलोर खे अॼुकल्ह ठट्टो या देबल चयो वञे थो, जेका ॻाल्हि तारीख़ी लिहाज़ खां वॾो मुंझारो पैदा करे थी। तहफ़तुल कलाम मुताबिक़ अम्मी गवर्नर जी हुकूमत दौरान बंबोर में राजा बंबोर राय ऐं बरहमन आबाद में राजा दिलोर राय हुक्मरानी कंदा हुआ। बरहमन आबाद इंतज़ामी तौर अरोड़ जे मातहत हो। शायदि इन्ही सबब जे करे कुझु तारीख़ी किताबनि में अलोर खे दिलोर बि लिखियो वियो आहे, जेको दरअसल राजा दिलोर राय जे नाले जी बिगड़ियल सूरत आहे। हक़ीक़त इहा आहे त सिंध जी तारीख़ हिकु अहिड़ो किताब आहे जंहिंजा केतिरा ई सुफ़ा लिखिया विया पर उन्हनि जी सचाई वक़्त जी धूड़ में लिकी वई। हिकु ई शहर पर नाला केतिरा ई, अरोड़, अलोर, अल रोर, मोसिकानोस। सवाल इहो नाहे त नालो कहिड़ो हो, असल सवाल इहो आहे त सच कहिड़ो हो। असल में सिंध जी तारीख़ खे फ़ातिहनि जी ज़बान लिखियो, तंहिं करे असल वारसनि जा नाला घणो करे दफ़न थी विया। जिते दरिया रुख बदिलाया उते तारीख़ बि बदिलजी वई ऐं अज़मत ज़वाल में तब्दील थी वई। हिक ई हक़ीक़त खे हर दौर पंहिंजे लहजे में लिखियो ऐं लहजनि जे फ़र्क़ तारीख़ खे धुंधलो बणाए छॾियो। असां वटि आसार मौजूदु आहिनि पर एतिराफ़ मौजूदु नाहे। असां वटि हवाला आहिनि पर हिमत नाहे। यादि रखो त तारीख़ जो सभ खां वॾो ज़ुल्म इहो आहे त उहा ख़ामोशी सां बदिलजी वञे ऐं क़ौम ॾिसंदे बि कुझु न चवे।